वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे पारां डॉक्टर कमाल जामड़े की याद में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो आहे। असां हिते मौजूद माण्हुनि सां ॻाल्हाईंदासीं डॉक्टर कमाल जामड़े की शख़्सियत बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। असांखे पंहिंजा मोहसन विसारणु घुरिजनि जेके हिन क़ौम लाइ असांजी ॿोली लाइ कमु कनि था, जाखोड़िन था, तहक़ीक़ कनि था। हीउ तमामु ॾुखियो कमु आहे। उहे माण्हू सदाईं न सिर्फ़ तारीख़ जे सुफ़न में ज़िंदा रहंदा पर माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा रहंदा। ताज़ियत इजलास त थियनि पर मां हिकिड़ी ॿी तजवीज़ रखंदुमि त ज़िंदा माण्हुनि जा प्रोग्राम कयो, ज़िंदा माण्हुनि खां सिखो, ज़िंदा माण्हुनि खे घुरायो, उन्हनि सां ॾींहं ऐं शामूं मल्हायो। डॉक्टर खे भेटा पेश करण जी ज़रूरत बि आहे। उन एॾो कमु कयो आहे, तंहिंजे करे उन कम जे हवाले सां उन लोक अदब खे जीआरियो आहे, उन लतीफ़ ते कमु कयो। हू समाजी माण्हू समाजी कमु कंदो, हर फील्ड में उन मञायो आहे। लिस्ट असांखे ठाहिणु खपे त डॉक्टर कमाल जा केतिरा किताब छपजी चुका आहिनि, केतिरा किताब अचण ते आहिनि, त जीअं शागिर्दनि खे माण्हुनि खे ख़बर पए कमाल जे कम जे हवाले सां। लिटरेचर फेस्टिवल हुजे, आर्ट्स काउंसिल हुजे, कमाल जामड़ो ज़रूरु सुगुड़नि जी का न का सेशन ज़रूरु रखंदो। छाकाणि त सुगुड़ असांजा जेके माशरे में सभिनी खां धितकारियल जेको तबिको आहे असांजे अदब में, उहो सुगुड़, उनखे असां कॾहिं बि उहा पज़ीराई न ॾेई सघिया आहियूं जेको ॾियणु खपे। पर कमाल जामड़ो उन्हनि जे लाइ हमेशह जदोजहद में रहियो। प्रोग्राम असां रखियो जंहिंमें डॉक्टर साहब जा जेके हमअसर दोस्त हुआ, डॉक्टर साहब जा जेके शागिर्द आहिनि, ऐं उन्हनि सभिनी खे मदऊ कयो वञे ऐं उन्हनि खां उन्हनि जा ख़्यालनि जा जेके उन्हनि जे मतिलबु जेके आहिनि से पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। सो असां उन्हनि जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयो, प्रोग्राम रखायो। अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठा दोस्त हिन में आया, उन्हनि पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार कयो। ज़ाहिर आहे डॉक्टर कमाल साहब जी जेका असां न हुजणु उनजी कमी त महसूसु कई वेंदी, लेकिन इंशाल्लाह डिपार्टमेंट के अॻिते हलायो वेंदो। डॉक्टर कमाल साहब जो कमु, उनजो पोरियो, उनजी महिनत तमामु घणी आहे ऐं अॼु उनखे यादि कयो थो वञे, बल्कि आउं त चवंदुसि त हमेशह यादि रखियो वेंदो। छाकाणि त हुन जेको कमु कयो आहे, जेके किताब लिखिया आहिनि, जेके शागिर्द पैदा कया आहिनि, सिंधी अदब जे लाइ हिकिड़ो अहिड़ो ख़ज़ानो तयारु कयो आहे जेको आउं सम्झां थो त वक़्त सां गॾु अञा वधीक डिस्कवर थींदो। ऐं डॉक्टर कमाल जामड़ो साहब असां हमेशह यादि रहंदो। क्लिप्स ॾिसूं था या हुननि खे तस्वीर ॾिसूं था त पंहिंजो पाण खां सवाल थो उभिरे त छा डॉक्टर कमाल जामड़ो गुज़ारे विया आहिनि। हिकिड़ी गैर यकीनी सी कैफ़ियत पैदा थी वञे ऐं हुननि जो सिंधी अदब में, सिंधी ॿोलीअ में या तालीमी हवाले सां हुनजो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे। ऐं इहो कॉन्ट्रीब्यूशन ऐं जेको इहो हिननि संदसि जी वफ़ात खां पोइ जेको हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा थियो आहे, उहो ख़ाल मां सम्झां थी त एतिरो जल्दी फिल नथो थी सघे। छाकाणि त चवंदा आहिनि त वॾी मुश्किल सां ई अहिड़ा दीदवर चमन में पैदा थींदा आहिनि। ऐं डॉक्टर कमाल जामड़ो साहब 21वीं सदीअ जो तमामु वॾो मञियल ऐं मशहूरु शख़्सियत हुआ ऐं हू पंहिंजे कम सां कमिटेड हुआ। डॉक्टर कमाल जामड़ो सिंध जो अज़ीम फ़र्ज़ंद हुयो ऐं हुन पंहिंजी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा जाखोड़ में गुज़ारी ऐं पंहिंजे क़ौम जी ख़िदमत लाइ गुज़ारी। हुन 48 साल उमिरि में उहो कमु करे ॾेखारियो जेको 100 साला ज़िंदगी में बि को माण्हू न करे सघे। बहरहाल साईं कमाल जामड़ो साहब खे अॼु असां यादि कयो आहे, उनखे भेटा पेश करण लाइ हीउ जेको प्रोग्राम आहे त उनखे तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। बहरहाल इन ॻाल्हि खे ज़रूरु महसूसु कयो वञे थो त डॉक्टर कमाल जामड़े जी ज़िंदगी में जेकॾहिं हुनखे एतिरी पज़ीराई मिले हा त तमामु सुठो थिए हा। साईं जी शख़्सियत जे हवाले सां काफ़ी कुझु शयूं आहिनि जेके जिन जे बारे में ॻाल्हाए सघिजे थो। हींअर जेका असांजी नई नसुल आहे उन में साईं जी शख़्सियत जे हवाले सां वॾो सबक़ु आहे। साईं हमेशह जेको आहे सो तमामु घणो फोकस्ड हो पंहिंजे कम जे हवाले सां। जेको तव्हां हिते ॿुधो प्रोग्राम में त 48 सालनि जी उमिरि में 50 किताबूं शाया थियूं, काफ़ी किताबूं अञा जेके आहिनि सो इन प्रोसेस आहिनि। त एॾो वॾो कमु उहो ई शख़्स करे सघे थो जेके पंहिंजे कम सां सचो हुजे ऐं फोकस्ड हुजे। जंहिं शइ जी जेका आहे सो मां सम्झां थो अॼोकी नस्ल में तमामु घणी कमी आहे। मैंने जो उनको ऑब्ज़र्व किया तो वो एक शख्सियत नहीं, एक सोच है, क्योंकि उनकी सोच, उनकी अदब, उनकी लैंग्वेज में, ज़बान में झलकती है और एक वो मुकम्मल शख्सियत के मालिक हैं। अगर उनकी किताबों पे, उनकी तहरीरों पे तबसरा किया जाए तो मेरा ख्याल एक बहुत सैर हासिल गुफ्तगू की जा सकती है, क्योंकि उन्होंने कई आर्टिकल्स लिखे हैं और बहुत सी बुक्स के मुसन्निफ़ रहे हैं, बहुत से चैनल से वाबस्ता रहे हैं। सर जेको घुमंदड़ फिरंदड़ हिकिड़ी एकेडमी हो, यानी वो
हिकु त सिंधी ॿोलीअ जे हवाले सां कमु त पंहिंजी जाइ ते, पर सर जे उथंदे वेहंदे सम्झ हिन हवाले सां ॿोलीअ जी ख़िदमत कंदो। मथे वञी चयमि त सर सीढ़ियूं चढ़ी आई आहे, हिन लाइ ॾाढो साह में मुंझ थी थिए। त सर चयो छा? मां चयमि सीढ़ियूं चढ़ी आई आहे। त सर वरी 3 दफ़े चयो अच्छा ॾाकण चढ़ी आई आहीं। मतिलबु हिकदमि मुंहिंजी इस्लाह कई सर त भई सीढ़ियूं न, एक्चुअल सिंधी वर्ड जेको आहे ॾाकण आहे। त मतिलबु अहिड़ी तरह सर असांखे मतिलबु असांजी ॿोलीअ जी इस्लाह कंदो रहंदो हो। डॉक्टर कमाल जामड़ो हिकु बहितरीनु टीचर हो। मां मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट जी हूअं स्टूडेंट आहियां, पर इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे त सर वटि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा शागिर्द वेंदा हुआ। मुंहिंजो को सब्जेक्ट न हो, पर तबी मां वेंदी रहंदी हुअमि त सर खां सिंधीअ जे बारे में, मां लैंग्वेज जे बारे में, लिटरेचर जे बारे में इल्मु हासिलु कयां। ऐं ईअं ॿिया बि शागिर्द ईंदा हुआ, त इन मां इज़ाहिर थिए थो त केॾी अज़ीम शख़्सियत हुआ। डॉक्टर कमाल जामड़ो साहब हींअर असां सां मौजूदु न आहे, पर हुन जूं लिखणियूं, हुन जा किताब, हुन जा ॾसियल रस्ता जेके घस आहिनि, उहे हमेशह असां सां क़ाइमु रहंदा। ऐं इंशाअल्लाह असां हुन जे ॾसियल कम ते, ॾसियल हुन जे तालीमी निसाब खे इंशाअल्लाह मुकमिल करे हुन जो नाम रोशन कंदासीं। डॉक्टर कमाल जामड़ो ईअं असांखे महसूसु थींदो हुयो जीअं उस्ताद सां गॾु हिकु दोस्त ऐं सिंधी ॿोली जो माहिर ऐं ॿोली जे लाइ लोचींदड़ शख़्स। ऐं अचानक जॾहिं हुनजे विछोड़े जी असांखे शागिर्दनि खे ख़बर पई त असांखे यकीन न पियो अचे त सर असां खां विछड़ी वियो आहे। मेड़ाके में मौजूदु अदीबनि, उस्तादनि ऐं डॉक्टर कमाल जामड़े जे शागिर्दनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन फराज़ मीराणी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।